भलीकार त चऊं मंसूर ऐं जस्टिस जमाल मंदोखैल जे साम्हूं आयल तफ़सीली फ़ैसिले काल्ह खां वठी करे हिकु नए बहस जो आगाज़ कयो आहे। हिकु नओं पंडोरा बॉक्स खोले छॾियो आहे ऐं असां ॾिसूं पिया त ऐवान अंदरि तोड़े ऐवान खां ॿाहिरि ही मामिलो ज़ेर बहस अचे पियो। अॼु अदालतुनि में बि हीउ मामिलो ज़ेर बहस आयो आहे। उनखां सवाइ ऐवान में बि तफ़सीली ॻाल्हि थी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब इहा ॻाल्हि कई आहे त जेको हीउ मामिलो साम्हूं अचे पियो ऐं ख़ुदि जेके कैबिनेट जा मेंबर्स आहिनि उन्हनि हवालो ॾिनो आहे त जेके कैबिनेट जा मेंबर आहिनि उहे दाहिनि पिया त असां सां मशावरत नथी थिए इंतिहाई अहम मामलनि ते। ऐं जेकॾहिं हीउ इंतिहाई अहम वक़्तु आहे, हसास इंतिहाई हीउ मामिलो बि आहे, वक़्तु बि इंतिहाई अहम आहे। जेकॾहिं हाणे असीं को क़दम न खयोंसीं, का कानून साज़ी घुरिबल कानून साज़ी न कईसीं त तारीख़ असांखे कॾहिं माफ़ न कंदी। मुख़्तलिफ़ नाज़रीन जेको हीउ मामिलो उन वक़्तु नज़र अचे पियो उन ते क़ानूनी माहिरनि जी राय पिणु विरहायल नज़र अचे पई। हिकिड़ी राय जेका असीं अवां सां शेयर कईसीं, जेका ॼाणाए पई, जेका हिन वक़्तु हुकूमती इतिहाद जी राय आहे, जेके इहा ॻाल्हि कनि पिया त जेका मौजूदा ॿिनि जजिस जो जेको इख़्तिलाफ़ी नोट आहे, जेको हीउ तफ़सीली फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, हीअ असांजो बेंच फिक्सिंग वारो जेको मौक़िफ़ आहे उनजी सोभ थी आहे। हिकिड़ो ॿियो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका हिन वक़्तु ऑपोज़िशन जी वॾी पार्टी आहे उन्हनि जो मौक़िफ़ साम्हूं अचे पियो त हीउ जेको सिलसिलो आहे मुसलसल आइन सां खेॾियो पियो वञे ऐं जेका सुप्रीम कोर्ट वटि असीं विया आहियूं आइन जो केस खणी करे त असांखे पूरी उमेद आहे त जेके मामला जहिड़े रीति अॻियां वधनि था आइन जे तहत ई मामलनि खे अॻियां वधणु घुरिजे। पर जेका हीअ हुकूमत आहे, हुकूमती इतिहाद आहे, हीउ मुसलसल कोशिशि करे पियो त आइन खे सबूराज़ करे त जेके हीअ ॿ पैरेलल नैरेटिव नज़र अचनि पिया हीउ मामिलो किथे वञी दंग कंदो। जेका ॻाल्हि अॼु ऐवान अंदरि थी आहे उनजो हल इहो आहे, उनजो हल जुडिशल रिफॉर्म्स में आहे, उनजो हल अदालत अंदरि ई निकिरणो आहे। कहिड़े रीति मामला अॻियां वधंदा जो की प्रोग्राम में फोकस कंदासीं नाज़रीन। ऐं जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहिनि जो तारुफ़ असां कराईंदसि, मूंखे कराची स्टूडियो में जॉइन कयो आहे नाले वारा कानूनदान आहिनि बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। ज़मीर साहब तव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में। उनखां सवाइ नाज़रीन अॻूणा सेक्रेटरी इलेक्शन कमीशन कंवर दिलशाद साहब मूंसां गॾु मौजूदु आहिनि। फ़ोन लाइन ते लाल माली साहब आहिनि, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां जो तालुक़ु आहे, सीनियर अॻवान आहिनि। वीडियो लिंक ते मूंसां गॾु मौजूदु आहिनि ऐं कुझु देरि खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि नवाब अली वसाण साहब, उहे पिणु प्रोग्राम में मूंखे जॉइन कंदा। अवां सभिनी के वेलकम किया थी ऐं हिन प्रोग्राम में अवां सभिनी जी इजाज़त सां कंवर साहब आपसे आगाज़ करती हूँ। जो आज की डेवलपमेंट है, आज सुप्रीम कोर्ट ने वाज़े ये कहा है कि इलेक्शन कमीशन के पास ऐसी कोई अथॉरिटी नहीं है कि वो डेट को आगे कर सकें। इस जो मौजूदा जो मामला है इस वक्त ज़ेर बहस ज़ेर गौर, उसी के हवाले से ये राय सामने आई है। आप कैसे देखते हैं सारे मामलात को, ख़ास करके जब ये भी कहा जा रहा है कि ये एक ऐसा मामला है जिसमें जो मुल्क के अंदर जो बहरान वाली इस वक्त सूरत हाल है उसको मज़ीद बहुत बड़ा संगीन कर सकता है। आने वाले दिनों में इदारों के अंदर टकराव के हवाले से भी बहुत बातें हो रही हैं। कैसे देखते हैं आप सारी सूरत हाल को? कंवर साहब मेरी आवाज़ आप तक पहुँच रही है? आ रही है जी कंवर साहब क्या कहेंगे आप? कंवर साहब कैसे देखते हैं आप सारी सूरत हाल को? एक नया पंडोरा बॉक्स खुल चुका है इस वक्त दो जजेस के इख्तलाफी नोट और तफसीली फैसले के बाद, और फिर आज की जो डेवलपमेंट है वो भी मैंने आपके सामने रखी। समझ मुख्तलिफ हलकों में ये बात इस तरीके से देखी जा रही है कि आने वाले दिन बड़े संगीन होंगे। जहाँ से बहरानों का हल निकलने की उम्मीद जाहिर की जा रही थी, बहरान वहीं से मज़ीद संगीन हो रहे हैं। क्या देखते हैं आप आने वाले दिनों का मंजरनामा? नहीं, बात यह है कि वफाकी हुकूमत भी बड़ी अलर्ट है और वो सारे फैसले उन्होंने तय कर लिए हैं और वो पार्लियामेंट का जो ज्वाइंट सेशन हो रहा है उसमें वो कानून साजी करेंगे और वो कानून साजी ऐसी करेंगे जिसकी बना पर जो इलेक्शन कमीशन पाकिस्तान ने इदारों के असास तरी इदारों की सरबराहों की प्रेस अपने इकनॉमिक के हवाले से लॉ एंड ऑर्डर के सूरत हवाले से जो ब्रीफिंग दी थी उसको मद्देनजर रखेंगे। तो मेरा अपना ज़ाती ख्याल यही है कि ये अगर सुप्रीम कोर्ट पाकिस्तान पर बड़ी गहरी नज़र रखी हुई है वफाकी हुकूमत ने, अब अगर कहीं नजरिया आ गया कि ये हमारे खिलाफ फैसला जाएंगे तो ये उनके इख्तियार को महदूद कर देंगे पार्लियामेंट के जरिए। उसमें ये कहा जाएगा कि आज खुद उर्स देने के बारे में एक नया तरीका तैयार करेंगे और दीगर मामला को। लेकिन इलेक्शन जो हैं ये 2023 में ही होने हैं, 8 अक्टूबर को ही होने हैं, क्योंकि हालात इस तरफ जा रहे हैं कि सियासी पार्टी में अफ़हाम तफ़हीम नहीं और खुद चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जो है वो बड़े पॉजिटिव रिमार्क दे रहे हैं। कहते हैं सियासी पार्टी में अफ़हाम तफ़हीम होना चाहिए
آرٹیکل 218(3) کے تحت الیکشن کمیشن پاکستان خوشگوار ماحول پیدا کرنے سے قاصر ہے. تو یہ سب چیز نظر یہ آ رہی ہے کہ یہ فیصلہ تو یہی ہوگا کہ بھی ایک شرط لگا دیں گے کہ بھی بیٹھ کے مشاورت کریں اور اپنے الیکشن 2023 کا جو 8 اکتوبر ڈیٹ مقرر کی ہے اسی دوران الیکشن ہو جائیں گے. اور باقی جو ہوتا ہے ججوں کے ریمارکس ان پہ نہ جائیں. ججوں کے ریمارکس محض وہ اپنے وکلا کی قابلیت کا اندازہ لگانے کے لیے وہ نیگیٹو سوال کرتے ہیں، لیکن جب فیصلہ دیکھا جاتا ہے تو مختلف ہوتا ہے. یہ اس لیے ریمارکس میں نہیں جاتے، لیکن حالات الیکشن کمیشن میں بڑا سوچ سمجھ کر اور تمام حساس ترین اداروں کے سربراہوں سے بریفنگ دی اور سب نے کہا کہ جی الیکشن کے لیے حالات سازگار نہیں. اور باقی جو عمران خان صاحب جلسے کر رہے ہیں، بہت بڑی ریلی کر رہے ہیں، یہ بھی اس کے راستے میں رکاوٹ ہے. تو حکومت سمجھتی ہے کہ کوئی ایسی گڑبڑ نہ ہو جائے اس کی بنا پر نظر کا مسئلہ پیدا ہو جائے. تو یہ تو حکومت تو بالکل تیار ہے کہ یہ الیکشن ہی ہونے 2023 کے، اس میں کوئی نہ کوئی لکورہ بھی ہے. اور قوم تفہیم سے اگر مسئلہ حل ہو تو بہتر ہے. ایک ہی دن الیکشن ہونا ہے، الیکشن ایک ہی دن ہوگا. اور وہ ظاہر ہے کہ 2 مہینے پہلے کر لیں یا وقت مقرر پہ کر لیں، لیکن الیکشن ایک ہی دن ہو رہا ہے. ٹھیک، لیکن کنور صاحب اس کو پھر آپ کیسے دیکھتے ہیں؟ آپ نے وجہ فرمایا کہ بڑے پازیٹیو ریمارکس تھے کہ افہام و تفہیم کے ساتھ معاملات کو آگے بڑھنا چاہیے جو کہ ملک کے مفاد میں بھی ہے، لیکن ساتھ ساتھ آج کے اہم ریمارکس میں چیف جسٹس صاحب نے یہ بھی کہا کہ الیکشن کمیشن کے پاس ایسی کوئی اتھارٹی نہیں کہ وہ تاریخ کو آگے بڑھا سکیں. یہ بھی کہا گیا ہے کہ اگر تاریخ کو آگے بڑھانا تھا تو پھر اعتماد میں لینا تھا سپریم کورٹ کو، الیکشن کمیشن کو، جو کہ نہیں کیا گیا اس کیس میں. تو آپ کیسے دیکھتے ہیں؟ آپ سمجھتے ہیں کہ یہ جو معاملات حکومت الیکشن کمیشن کی جانب سے آگے بڑھائے گئے اکتوبر تک، اس سے پہلے یہ جو معاملات کس طریقے سے پھر آگے بڑھیں گے؟ کیونکہ ابھی تک ایک کانفلکٹ نظر آ رہا ہے. یہ ججوں کے اپنے ریمارکس ہیں، ہم ججوں کی خدمت میں عرض کرنا چاہیں گے. انہیں بھی پتہ ہے وہ محض ایک اندر کی کہانی نکالنا چاہتے ہیں، اندر سے جو ہوتا ہے نا نئے سے نئے پوائنٹ نکالنے کے لیے اس طرح کے ریمارکس دیتے ہیں. سیکشن 58 جس کے تحت الیکشن کمیشن نے تاریخ کو ایکسٹینڈ کیا، وہ سیکشن 58 باقاعدہ واضح طور پر الیکشن کمیشن پاکستان کو اختیار دیتا ہے کہ اگر کوئی ایسی ناگزیر حالات پیدا ہو جائیں کہ آپ نے الیکشن کی تاریخ دی ہوئی ہے اور اس پر کوئی الیکشن ہونے کے امکانات نہ ہوں تو پھر آپ تاریخ کو چینج کر سکتے ہیں، ایکسٹینڈ کر سکتے ہیں. اس کے ساتھ یہ نیچے یہ لکھا ہوا ہے کہ جب آپ الیکشن کی ڈیٹ تاریخ تبدیل کریں تو اس کی ایک اطلاع جو ہے وہ پریزیڈنٹ پاکستان کو بتا دیں. وہ انہوں نے پریزیڈنٹ پاکستان کو بطور انفارمیشن بتا دیا. اب یہ سپریم کورٹ کا یہ کہنا ہے کہ ہمیں نہیں پوچھا تو آپ کا تو آئین وہ ذکر کوئی نہیں ہے. تو الیکشن کمیشن پاکستان جو ہے وہ سپریم کورٹ آف پاکستان سے پوچھنے کا روادار نہیں ہے. وہ ان کے پاس خود اختیارات ہیں اور آرٹیکل 218 کو مد نظر رکھتے ہوئے اور سیکشن 58 میں لکھا ہوا ہے کہ جی اگر کوئی خوشگوار ماحول نہ ہو، نہ زیادہ کی صورتحال خراب ہو جا رہی ہو، ووٹرز کو پولنگ اسٹیشن پہ جانے کی رسائی حاصل ہونے میں دقت پیش آ رہی ہو اور پولنگ اسٹیشن کے عملے کو خطرہ ہو، تو وہ الیکشن کے پاکستان جو ہے وہ آج خود تاریخ بڑھا سکتا ہے. یہ تو مجھے بڑی حیرانگی ہوئی جب چیف جسٹس پاکستان فرما رہے ہیں کہ یہ الیکشن کو بڑھانے کی تاریخ نے ہمیں کیوں نہیں بتایا. تو وہ آپ کو بتانے کے لیے بھی روادار نہیں ہے، پریزیڈنٹ پاکستان کو بتانے کے روادار ہیں، وہ نے بتا دیا. ٹھیک قمر صاحب، ہمارے ساتھ ماہر قانون بھی ہیں، ان کی بھی رائے لیتے ہیں. آپ ہمارے ساتھ لائن پہ ہی رہیے گا. ضمیر صاحب اوہاں ॿुधो ऐं हू ॼाणाइनि पिया हैरानी जो इज़हार बि कनि पिया त इलेक्शन कमीशन वरी इहो सवाबु ॾे आहे, पर अव्हां बि ज़रूरु अॼु जेका प्रोसीडिंग थी आहे उन ते अव्हां ज़रूरु उनखे ॾिठो हूंदो, ॿुधो हूंदो, त उन में इहो ॼाणायो पियो वञे त इहा उते इहो बि ज़िक्र निकितो जंहिं नाख़ुशगवार हालतुनि जो हू ज़िक्र कनि पिया कंवर साहब, उते इहो बि ज़िक्र निकितो त उन सूरत में चूंडूं अॻियां करे सघे थी इलेक्शन कमीशन जॾहिं को एमरजेंसी हुजे या को अहिड़ो माहौल हुजे. हिन वक़्तु कोर्ट सॻोरी न पई सम्झे त को अहिड़ो माहौल मुल्क अंदरि मौजूदु आहे. महिरबानी अव्हां जी. सभ खां पहिरियों इहो आहे त हीअ जेकी प्रोसीडिंग्स इनिशिएट थियूं आहिनि ऐं जेकॾहिं असीं तव्हांजे इजाज़ सां हिन जे बैकग्राउंड में वञूं त हीअ गुलाम मोहम्मद जेको CCPO लाहौर हुयो उनजी जेको आहे सो टर्मिनेशन जो ऐं सस्पेंशन जो केस हुयो, जंहिं तां 2 रुकनी बेंच जेको आहे सो उन में इलेक्शन कमीशन खे जेको आहे सो नोटिस कयो, इलेक्शन कमिश्नर आयो
ऐं हुई सस्पेंशन ऑफ द सर्विस जो केस, उन में अची जेको आहे सो इलेक्शन जो अची हिननि जेको आहे ज़िक्र कयो। ऐं उन खां पोइ उहो वरी जेको ओपिनियन आयो सो मोटो जे लाइ, उहो बि आयो ॿिनि जजनि जे पर्सनल ओपिनियन ते। हाणे सो मोटो जी जेकी जुरिसडिक्शन आहे उहा बि हिन फ़ैसिले में ऑलरेडी क्वेश्चनेबल थी वई आहे। ऐं नंबर ॿियो, जेकी ही इलेक्शन जो मामिलो इन केस मां ग़ुलाम मोहम्मद वारे केस मां उथियो आहे, उहो बि सवाल वारो थी वियो आहे। त हाणे जॾहिं कंहिं बि बेंच ते या कंहिं बि जजनि जो इहो इम्प्रेशन वञे त हू जेको आहे सो इंसाफ़ जी तक़ाज़ा जंहिं केस में पूरी करणी, उन जे जाइ ते ॿियनि केसनि खे या मनपसंदि इशूज़ खे खणी उन ते सो मोटो वठी करे मनपसंदि हम ख़्याल बेंच ठाहिनि, ऐं उहा बेंच पोइ अॻिते अहिड़े क़िस्म जो राय ऐं फ़ैसिला ॾिए जेके पोइ तमामु स्टेक होल्डर्स खे न क़बूल हुजनि। ऐं इवन देन के हाणे इलेक्शन कमीशन जेकी इंडिपेंडेंट आइडेंटिटी आहे उन ते इहो सवाल उथारण त बाबा आया इहो इलेक्शन कमीशन जो डोमेन आहे या न आहे। त उन खां पहिरियों पंहिंजे गिरेबान में बि असांखे ॾिसणो पवंदो त आया असां इहा जेकी प्रोसीडिंग्स वेरी अर्लियर असां इशू इन खे रेज़ कयो हुयो, इन प्रोसीडिंग्स खे जो वरितो हुयो, त इहा असांजी जेको आहे सो डोमेन में हुई। जेकॾहिं तव्हांजे डोमेन में हुई त कहिड़े कानून तहत, कहिड़े सुप्रीम कोर्ट जे रूल तहत इहे तव्हां से शयूं जेको आहे सो हैंडल कयो। ऐं हाणे अची करे तव्हां जीअं ॾसियो त शयूं सॉर्ट आउट न पियूं थियनि, मसइला वधंदा पिया वञनि ॾींहों ॾींहुं। सूरत हाल चाहे सियासी हुजे अदालती हुजे उहा गंभीर थींदी थी वञे, ऐं अदालत कंहिं बि अहिड़े क़िस्म जे नतीजे ते अञा ताईं इन तरह न पहुती आहे जंहिंजे करे असीं इहो चऊं त मसइला घटि पिया थियनि। हाणे उहो मसइलो अहिड़ो थी वियो आहे जो हाणे अवाम ऐं सियासी जमातुनि ऐं सिस्टम जे हूंदे त उहा ॿी ॻाल्हि आहे त उहे उन ते ऑब्जेक्शन रखी सघंदा, पर ख़ुदि अदालत जे अंदरि जेकी बेंच जी कंपोज़िशन आहे उन्हनि बि उन ते सीरियस क्वेश्चन खणी छॾिया आहिनि। हाणे 58 जेकी इलेक्शन कमीशन जो एक्ट आहे त उहा उन में वाज़ी आहे त हू जेको आहे सुप्रीम कोर्ट खे कंहिं बि क़िस्म जो एतमाद में वठण जे लाइ पाउंड न आहे। ऐं न ई हू जेको आहे सो कंहिं ॿिए इदारे खे जेको आहे सो हू सिर्फ़ु उहा 58 जेको आहे सो उन तहत हू हालात ऐं वाक़ियात ॾिसंदा। ऐं इलेक्शन कमीशन हिकु जुडिशल बॉडी बि आहे, उहा ॾिसंदी त जेकॾहिं असीं फेयर इलेक्शन कराए सघूं था, सर्कमस्टेंसिस आहिनि, इंटेलिजेंस जी रिपोर्ट्स आहे, त उन तहत हू सिर्फ़ु सदर खे जेको आहे सो उहो पंहिंजी राय ॾींदा त असीं इलेक्शन नथा करे सघूं। सदर खे इंफॉर्म करे चुका आहिनि, बिल्कुलु करे चुका आहिनि। हाणे इहो आहे त इन में अदालत जो इहो सुवाल उथारणु इहो ख़ुदि जेको आहे अहिड़े क़िस्म जी थिए त जेको तव्हांजो डोमेन आहे कॉन्स्टिट्यूशनल डोमेन आहे ऐं जेको तव्हांजो रोल आहे इंसाफ़ ऐं मुंसिफ़ी वारो, उनखे तव्हां हरू भरू क्वेश्चनाइज़ था कयो। ऐं उन सां इम्प्रेशन इहो थो पियो वञे त तव्हां शयुनि खे सॉर्ट आउट करण में फेल्योर था पिया वञो, अञा मामलनि खे वधायो था। ठीकु ज़मीर साहिबु, हिकिड़ो क्विक सवाल ॿियो बि वांगुरु कंदसि, पोइ लाल साहिब ॾे वञूं था। त जेका जीअं ॻाल्हि तव्हां कई आहे ज़ाहिर आहे ख़ुदि जेको ही कल्ह तफ़सीली फ़ैसिलो आयो आहे हुन में इहा ई ॻाल्हि थी वई आहे त सगूरी जेका कोर्ट सगूरी आहे उनखे शाही अदालत असीं बणजण न ॾींदासीं। ऐं हीअ मामरा वन मैन पावर शो जो जेको तासुर हिन वक़्तु मज़बूत थियो आहे उनखे डिस्करेज थियणु घुरिजे। हीअ ख़ुदि ज़रूरत महसूसु अॼु उते बि थी आहे ऐं उन सां गॾोगॾु अॼु ऐवान अंदरि बि इहा ई गुफ़्तगू थी आहे। पर जेको हाणे हिकिड़ो जेको असीं ॾिसूं था त जेको काउंटर नैरेटिव साम्हूं अचे पियो उहो इहो पियो अचे त हिकिड़े अहिड़े टाइम ते जंहिं वक़्तु चीफ जस्टिस साहिबु हीउ मामिलो टेकअप कयो आहे ऐं उन वक़्तु ई टाइमिंग ॾाढी इंपॉर्टेंट आहे, उन ते सवाल उथारिया पिया वञनि, त उन वक़्तु ई तफ़सीली फ़ैसिलो साम्हूं अचे थो। इंतज़ारु छो कयो पियो वियो जेकॾहिं इहो इख़्तिलाफ़ु हो, जेकॾहिं हीअ मामला हुआ उनखे महसूसु कयो वियो त पोइ एतिरो इंतज़ारु छो कयो वियो त जॾहिं चीफ जस्टिस साहिबु इहे मामला टेकअप करनि त उन वक़्तु हीअ इख़्तिलाफ़ी ऐं तफ़सीली फ़ैसिलो साम्हूं अचे। हाणे अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू कॉमन पर्सन आहे या एग्रीविड पर्सन आहे उहो जेकॾहिं इन शइ खे क्वेश्चनाइज़ करे हा त उहो सुवालु थिए पियो। हाणे बेंच मां हिकिड़ी इहा इख़्तिलाफ़ी राय आई आहे। हाणे बेंच जी कंपोज़िशन ख़ुदि अवां ॾिसो त उहा क्वेश्चनेबल आहे। 9 रुकनी हुई, 9 रुकनी मां इहा शइ थी त बाबा 2 जेके आहिनि उहो ऑलरेडी पंहिंजो ओपिनियन ॾेई करे सो मोटो जे लाइ चीफ खे चई चुका आहिनि, लिहाज़ा उहे हिन बेंच जो हिसो नथा थी सघनि, उन्हनि पाण खे अलॻि कयो। वरी 2 जज अहिड़ा थिया जिन जेको आहे सो उहो चयो त बाबा हीउ सो मोटो जो केस ठहे कोन थो ऐं इहा ऑलरेडी जेको आहे सो पटिशन ऐं काज़ ऑफ एक्शन जेको आहे लाहौर हाई कोर्ट में पेंडिंग आहे। आइन जो आर्टिकल 199 में 184 सुप्रीम कोर्ट जेको आहे सो सब्सिडाइज़ या जेको आहे सो उनखे जेको आहे सो इंटरफेरेंस नथी करे सघे।
उन्हनि जो जॾहिं इहो इख़्तिलाफ़ी फ़ैसिलो आयो त उन खां पोइ चीफ साहब उन्हनि खे उन बेंच खां ॿाहिरि करे छॾियो। जॾहिं त चीफ साहब खे आइन जे रूह खां बेंच ठाहिण जो इख़्तियार आहे, बेंच टोड़ण जो इख़्तियार न आहे को, त जॾहिं उन्हनि जो फ़ैसिलो बि अची वियो त उन्हनि खे उन बेंच मां ज़बरदस्ती जॾहिं ॿाहिरि कढियो वियो, बाक़ी बचा पंजनि मां वरी जेके ॿिया जज आहिनि, मंसूर अली शाह ऐं जस्टिस मंदूखल, उन्हनि बि इहो ओपिनियन ॾिनो त हुननि ॿिनि जजनि जेको फ़ैसिलो ॾेई छॾियो हुयो उन्हनि खे तव्हां बेंच खां ॿाहिरि कयो आहे। जॾहिं त हू फ़ैसिलो अची वियो आहे, उहो इन बेंच में रहंदे करे अची वियो आहे, उहो इन फ़ैसिले जो हिसो आहे। लिहाज़ा हाणे असां 4 जेके आहियूं या पटिशन डिसमिस था कयूं ऐं सो मोटो जी इहा जुरिसडिक्शन जेकी वठणु आहे उनखे ग़लति था तसर कयूं, ऐं 3 वारा वरी जेको आहिनि उहे था सम्झनि त 5 रुकनी बेंच हुई ऐं उन 5 रुकनी बेंच जे करे 3 असां मेजॉरिटी में हुआसीं, 2 जेके ही मंसूर अली शाह ऐं जस्टिस मंदूखल आहे उहे मिनारिटी व्यू में आहिनि। इहे 4 जेके आहिनि उहे सस्टेन था कनि या 3 सस्टेन था कनि। इन ते बि अॼु अटॉर्नी जनरल साहब इशू उथारियो ऐं इन ते क्वेश्चन उतारियो त उन खे बेंच खे पहिरियों हल करणु खपंदो हुयो। उन्हनि खे पाण खे ॾिसणो हुयो त आया इहो जेको असांजे 4 जजनि जी राय आई आहे उहा कॉन्स्टिट्यूशनली किथे बाउंड थी करे, आया उन्हनि जो फ़ैसिलो इम्प्लीमेंट थींदो या असां 3 जो थींदो। इन सवाल खां पोइ जेकॾहिं के अहिड़े क़िस्म जी प्रोसीडिंग्स वधीक अचे पई या ही PTI जी जेकी पटिशन आई उनखे इंटरटेन करण खां पहिरियों इन क्वेश्चन खे कना त ही वधीक कंफ्यूजन पैदा न थिए ऐं ही जेकी सूरत हाल हींअर ठही आहे जंहिंमें हाणे अवां ख़ुदि ॾिसो था त चीफ साहब जे जुरिसडिक्शन ते जेको हुन सो मोटो वारी वरिती आहे या बेंच ठाहिण ते या हम ख़्याल बेंच ई छो, जॾहिं तव्हांखे लॻे थो हिकु वाज़े इंप्रेशन थो अचे त 17 जज आहिनि, 17 ई जज कंपोज़िशन में जज कॾहिं बि ईअं न हूंदो आहे त हीउ जज जेको आहे सो कॉम्पिटेंट आहे, हीउ कॉम्पिटेंट न आहे या हिन जो हिकिड़ो जेको आहे इंप्रेशन हिन जज जे बराबरि में या मुक़ाबले में घटि आहे, सभु बराबरि हूंदा आहिनि। त कॉन्स्टिट्यूशनल मैटर्स में जेको हम ख़्याल बेंच आहे, सो मोटो जी जुरिसडिक्शन आहे, वरी बेंच टोड़ण जी आहे, उहा ख़ुदि इन में जेको आहे सो अञा मौजूदु आहे। उन मामले खे हल करण खां पहिरियों हिननि खे जेको आहे सो ॿिए कंहिं मामले में न वञणु खपे। कॉन्फ्लिक्ट बदस्तूर मौजूदु आहे। ज़मीर साहब जेका अवां ॻाल्हि कई नाज़रीन, मुख़्तसिर ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ लाल साहब बि हलंदासीं, उन्हनि खां उन्हनि जो मौक़िफ़ वठंदासीं ऐं ख़ुदि जेका इतिहादी जेका हुकूमती इतिहाद जी जेका पार्टी आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी उन्हनि जो मौक़िफ़ बि शामिलु कंदासीं। मुख़्तसिर ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में अवांखे हिकु भेरो ॿीहर भली कार कयूं था। गुफ्तगू जारी आहे जेका हिन वक़्तु सूरत हाल नज़र अचे पई। मूंसां गॾु लाल साहब बि मौजूदु आहिनि। लाल मलिक साहब, अवां तफ़सीली गुफ्तगू ॿुधी ज़मीर हुसैन साहब जी ऐं कंवर दिलशाद साहब जी, अवां छा राय रखो था? जेको रद्देमल आहे उहो त बदस्तूर साम्हूं अचे थो, पर जेका ही सूरत हाल आहे ख़ुदि जेके कानून जा एक्सपर्ट आहिनि उहा इहा ॻाल्हि कनि पिया त जेको कोर्ट सगोरीअ जे साम्हूं हिकिड़ो क्वेश्चन अराइज़ थिए पियो ख़ुदि पंहिंजी बेंच मां, उनखे पहिरियों एड्रेस करणु घुरिबो हो ऐं उनखां पोइ जेकर हीउ मामिलो थिए हा शायदि ही कैफ़ियत असांखे नज़र न अचे हा हिन वक़्तु। महिरबानी नाजिया, ऐं ॿिन्ही महिमाननि जी राय जो एतिराम कंदे पंहिंजी राय जो इज़हार करियां थो ऐं जेको बि हिननि राय ॾिनी आहे ऐं जंहिं अंदाज़ सां ॾिनी आहे ईअं बिल्कुलु न आहे ऐं इनखे आउं रद्द करियां थो। ॿिन्ही दोस्तनि जो ख़्यालु आहे त पंहिंजो इलेक्शन कमीशन, आईन पाकिस्तान, पार्लियामेंट पाकिस्तान, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, लाहौर हाई कोर्ट ऐं पाकिस्तान जी अवाम खां को मथां इदारो आहे जेको वणे जेको चाहे बचा ॾे, वणे चाहे त अड्डा ॾे, ईअं हरगिज़ न आहे। जेसिताईं बेंचिस जी ॻाल्हि आहे, हिकिड़ी बेंच जुड़ी, उन्हनि में इख़्तिलाफ़ात थिया, उन खां पोइ हिकिड़ी फाइनल बेंच जुड़ी, उन हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई छॾियो ऐं उहो फ़ैसिलो नाजिया इम्प्लीमेंट थी वियो। उन फ़ैसिले में छा हो त 90 डेज़ में तव्हांखे इलेक्शन कराइणी आहे, उन में बेरेस्ट जेका आहे उहो फ़र्क़ु थी सघे थो ऐं डेट प्रेसिडेंट खे ॾियणी आहे, उहा कंसल्टेशन बि थी वई ऐं उहो डेट अनाउंस थी वई। हाणे सुवाल इहो उभिरे थो त हिकिड़ो दफ़ो जेको इलेक्शन कमीशन जेको बार बार इहो चवंदो रहियो आहे त मूंखे डेट ॾियण जो इख़्तियार न आहे, इहो इख़्तियार सदर जो आहे, गवर्नर जो आहे, त पोइ छा उनखे इहो इख़्तियार आहे त जॾहिं सदर बि ॾेई छॾे डेट, गवर्नर बि ॾेई छॾे, सुप्रीम कोर्ट बि ॾेई छॾे, उहो पाण मुरादो उहो डेट वापसि ॾेई छॾे ऐं जंहिं बुनियाद ते जेके इलेक्शन हुननि डिले या शेड्यूल तब्दील करे छॾियो आहे त इंटेलिजेंस इदारनि जूं रिपोर्ट्स ईंदियूं रहियूं आहिनि ऐं उन में ख़ासियूं खामियूं बि रहियूं आहिनि। फाइनेंस डिपार्टमेंट जी रिपोर्ट, हाणे फाइनेंस डिपार्टमेंट रिपोर्ट थो ॾिए त हू 30 अरब रुपया नथा ॾेई सघनि। पाकिस्तान जे आइन जी जेका आहे उनजी जेका ज़िम्मेवारी पूरी करण लाइ, लेकिन 20 अरब जा लैपटॉप इलेक्शन कैंपेन लाइ नौजवाननि में हू विराइण जी तयारी करे रहिया आहिनि, बल्कि विराइण उन्हनि शुरू करे छॾिया आहिनि।
सो लिहाज़ा ही टोटल जेका गेम आहे इहो हिकिड़ो नैरेटिव जेको ठाहियो पियो वञे इहो तव्हां हर हमेशह इहे साॻिया जजिस आहिनि। सवाल इहो आहे त इहे साॻिया जजिस जॾहिं ही शहबाज शरीफ़ जो जेको अदम एतमाद आहे या PDM जेको अदम एतमाद वेठी आई ऐं उन्हनि खे जॾहिं बहाल कयो वियो पार्लियामेंट बहाल करे ऐं उन जे फ़ैसिलनि जे नतीजनि में ही जॾहिं वज़ीर-ए-आज़म थियो तॾहिं बिल्कुलु ठीक हुई। हाणे जॾहिं उहो आइन मुजिबि वधीक फ़ैसिला थियण लॻा आहिनि त उन्हनि ते एतिराज़ आहे ऐं जेको मरीम नवाज़ लाइन ॾिए थी उन ते ई पंहिंजो शुरू था थी वञनि पंहिंजो नैरेटिव ॾियणु। हाणे ॻाल्हि इहा आहे जेका अॼु जेके ख़बरूं अचनि थियूं पियूं उहो इहो आहे त पार्लियामेंट यानी की कैबिनेट हिकिड़ो कानून आणणु चाहे थी जंहिं तहत सुप्रीम कोर्ट जे जजिस जा इख्तियारात महदूद करणु चाहे थी या चीफ जस्टिस जा इख्तियार महदूद करणु चाहे थी। हाणे इहो उहो पार्लियामेंट आहे जंहिंमें अपोज़िशन आहे, जंहिंमें राजा रियाज़ हिकिड़ो लोटो आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मां वियो आहे जेको चए थो त नून लीग मां इलेक्शन लड़ंदुसि। हाणे उन खां ई कंसल्टेशन कराए सुप्रीम कोर्ट जे जजिस खे ई टेम करणु चाहिनि था, जुडिशरी खे ई पंहिंजे अंडर करणु चाहिनि था ऐं हर सूरत में ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई आहे उहा ॾाढी ज़बरदस्त आहे। जजिस बि कई आहे त अमन अमान हुजे, वायलेंस न हुजे, त इहो अमन अमान ऐं वायलेंस न हुजणु केरु थो चाहे? असीं त चाहियूं इलेक्शन थियनि, इन करे असीं चाहियूं था अमन अमान हुजे, वायलेंस न हुजे। इहो हुकूमत जे तरफ़ां बार बार थी रहियो आहे। केॾी महिल इमरान ख़ान जे घर ते हमिलो त केॾी महिल ज़मान पाक ते हमिलो, केॾी महिल जुडिशियल कॉम्प्लेक्स ते हमिलो, असांजे कारकुननि खे गिरफ़्तार करणु, असांजा सोशल मीडिया जा कारकुन गिरफ़्तार करणु, कहिड़ो ॾोह आहे उन्हनि जो? हू हिकिड़ो पंहिंजो किरदारु पंहिंजे राय जो इज़हार कनि था पिया, उन्हनि खे जेलनि में विधो वञे थो पियो, असांजी लीडरशिप जेलनि में आहे, ह्यूमन राइट्स जी संगीन वायलेशन थिए थी पई। आइन पाकिस्तान हाणे सभु ॻाल्हियुनि खे छॾियो, ज़मीर साहब बि ॿुधाए छॾींदो, आइन पाकिस्तान में वाज़े आहे 90 ॾींहंनि में इलेक्शन थियणी आहे। हज़ारे माण्हू तुर्की में मरी वञनि था ज़िलज़िले में, पर उनजो इलेक्शन शेड्यूल चेंज नथो थिए। हिते जेके ताक़तवर माण्हू आहिनि, नामालूम जेके माण्हू आहिनि, उन्हनि जे चवण ते इलेक्शन कमीशन उहो चेंज करे छॾे थी पंहिंजी चूंडनि जी तारीख़। जेकॾहिं इहो हिकिड़ो दफ़ो थियो त इहो बार बार थींदो। 8 अक्टूबर ते कोई गारंटी कोन्हे। कहिड़ी गारंटी आहे त मुल्क में जेका इहा सूरत हाल आहे सिक्योरिटी इहो बिल्कुलु बहितरीनु थी वेंदी ऐं चो तरफ़ अमन अमान हूंदो, धाड़ियल न हूंदा? हाणे त सूरत हाल इहा थी वई आहे। अॼु मूं हिकिड़ी हाणे ट्वीट कई आहे त हिकिड़ी एम्बुलेंस जेको लाश खणी पई वञे उन खे खानपुर में फुरती आहे, उन खां पैसा फुरिया विया आहिनि, अटे जी लाइन में बीठे बीठे 10 माण्हू मरी वञनि था। त अक्टूबर में हिननि वटि IMF हिननि खे जवाबु ॾेई छॾियो आहे। ही जिन मुल्कनि जी ॻाल्हि कनि था, ही फॉरेन पॉलिसी बिलावल भुट्टो साहिब जी उहो त मुकमल नाकाम थी वई आहे। दोस्त मुल्कनि बि उन्हनि खे को सपोर्ट करण खां इनकार करे छॾियो आहे। त कहिड़ो हिननि वटि मौजो आहे जंहिंमें अक्टूबर में इलेक्शन कराईंदा त बहितर थी वेंदी? इहो सॼो मामिलो पाकिस्तान जी अवाम खे धोखो ॾियण लाइ आहे, चूंडनि खां भॼण लाइ आहे। ही जेका गोल्डन जुबली आइन जी बुनियादी तरह मनाए रहिया आहिनि, इहो बुनियादी तरह उन आइन जी भञकड़ी करे रहिया आहिनि। ठीक लाल साहब, मुंहिंजो मौक़िफ़ अची वियो ऐं मां सम्झो पिया त हिकिड़ो कानून आणे करे अञा ही कोशिशि कई वेंदी इख्तियार महदूद करण जी, पर जुडिशियल रिफॉर्म जे हवाले सां ख़ुदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ॻाल्हि कंदी आई आहे। हिन वक़्तु नज़र अचे पियो जेका सूरत हाल आहे त ख़ुदि चीफ जस्टिस साहब इहा ॻाल्हि कई आहे त अफ़ाम तफ़हीम नज़र अचणु घुरिजे, मामलनि खे गॾिजी वेही हल कजे, पर उहो कीअं थींदा? कंवर साहब, आपने ये काउंटर जो एक नैरेटिव है, मौक़िफ़ है पाकिस्तान तहरीक इंसाफ़ का, उसको सुना, क्या कहेंगे आप? लाल साहब ये कह रहे हैं कि कंवर साहब सां नाज़रीन राब्तो मुनक़ते थी वियो, असीं कोशिशि कंदासीं उनसे राब्तो करण जी, कोशिशि कयूं था त नवाब वसाण साहब सां बि असांजो राब्तो थिए त उन्हनि खे बि असीं प्रोग्राम में उन्हनि जो मौक़िफ़ शामिल कयूं। ज़मीर साहब, अवां ॿुधी राय ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो डिफरेंट मौक़िफ़, हिकिड़ो डिफरेंट असीं चऊं त मौक़िफ़ अचे पियो साम्हूं, त ॿई पैरेलल नैरेटिव्स हलनि पिया। मां अर्ज़ु कंदुसि त लाल माली साहब जेको आहे इख़्तिलाफ़ करे सघे थो ऐं साईं जेको जवाबु ॾींदो लाज़मी हू पॉलिटिकल जेको आहे सो पंहिंजे पार्टी कंसर्न खे ऐं एजेंडा खे रखी साम्हूं ॾींदो। असीं त कंहिं बि सियासी दोयत में नथा वञूं, असीं कानूनी पोज़ीशन जी ॻाल्हि था कयूं। त जेकॾहिं हींअर ॾिठो वञे त सुप्रीम कोर्ट जेकी आहे उहा पाण खे पाण ई क्वेश्चनाइज़ करणु वेठी आहे। पोइ सिंधीअ में चवंदा आहिनि त पंहिंजे पेड़ ते पाण कुहाड़ी हणु। सो उनजे लाइ जेकॾहिं आइन में हिननि खे सो मोटो जी जुरिस्डिक्शन आहे त उहो लफ़्ज़ आहे सुप्रीम कोर्ट। उन में किथे बि चीफ जस्टिस त आहे। जेकॾहिं उनखे पार्लियामेंट कानून साज़ी जे ज़रिए वाज़िह थी करे त मुंहिंजो ख़्यालु आहे उहो हिकिड़ो सुठो अमल आहे, जंहिंजे करे इहा शइ कम अज़ कम सभिनी जजनि जे इल्म में हूंदी त बाबा हीउ मामिलो थियो आहे ऐं उहो जॾहिं सभिनी जो मुश्तरका फ़ैसिलो हूंदो त कंहिं बि स्टेक होल्डर खे को ऑब्जेक्शन न रहंदो। नंबर ॿी ॻाल्हि त हींअर अदालत जो इहो इम्प्रेशन पियो थो वञे त छा हाणे अदालत एग्ज़ेक्टिव्स में बि मुदाख़लत कंदी?
छा अदालत हाणे कानून साज़ी बि उहा ई क़बूल कंदी जेकी उन्हनि जे मनपसंदि सां हुजे? छा जेके बि की पोस्टूं आहिनि कॉन्स्टिट्यूशनल पोस्टूं आहिनि या कॉन्स्टिट्यूशनल इदारा आहिनि उन्हनि खे बि मॉनिटर कंदी त उहे जेको बि कमु कनि उहे असांजे जेको आहे मंशा ऐं असांजे इंटीमेशन सां कनि? छा हाणे अदालत डिप्लोमेसी कंदी? छा अदालत लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ॾिसंदी? जेकॾहिं इहे मामला आहिनि जंहिंजे करे अदालत जो वक़ार ऐं अदालत जो जेकी तकरीम आहे उहा डैमेज थी थिए त इन में का बि पार्लियामेंट कानून साज़ी करे थी त उहा ख़ुशि आईंदा आहे। ऐं उन सां कम अज़ कम हींअर ॾिसो हाणे हिकिड़ो इम्प्रेशन अची वियो आहे त को बि माण्हू आहे चाहे कहिड़ी बि पार्टी जो हुजे उहो को फ़ैसिलो थिए थो हुननि जे हक़ में त हीअ उन ते क्वेश्चन था कनि ऐं जेकॾहिं कंहिं ॿिए जे हक़ में थो थिए त वरी ॿियो उन ते क्वेश्चन थो करे। त इहा जेकी न्यूट्रलिटी आहे जेकी अदालत जो जेको इज़त ऐं वक़ार आहे उहो बि अहिड़े तरह मजबूर थियो आहे त हाणे उन में वाक़ई हिकिड़ो कानून साज़ी हुअणु खपे त जिन पैमाननि ते हली करे अदालतूं मनपसंदि बेंच बि ठाहिनि थियूं, मनपसंदि केसिस ते सोमोटो बि वठनि थियूं, जेके माण्हू जेल में सड़नि था पिया, जेके वॾनि जेको आहे एलिगेशन में जेलनि में पिया आहिनि या त उहे मरी था वञनि पिया या उन्हनि जी सज़ाऊं पूरियूं थियूं थी वञनि उन्हनि जूं अपीलूं नथियूं वञनि, उहो सिस्टम छॾे करे हिन जेकी सियासी ऐं इंतिज़ामी गेम जो हिसो था पिया थियनि उनखां ई इम्प्रेशन खां आज़ादु थी वेंदा। ऐं अदालत खे पंहिंजो इम्प्रेशन जेकॾहिं पाण न ठाहिणो आहे त कम अज़ कम इहा शइ जेकी पब्लिक नुमाइंदनि खे आहे या लॉ मेकर्स खे आहे त उहे जेकॾहिं इन ते इनिशिएटिव वठनि था ऐं कंसेंसली या जेकी बि जॉइंट पार्लियामेंट जो सेशन में जंहिंमें हाणे PTI बि सेशन जो हिसो उहो थी वञे त उहो बहितरीनु हूंदो। लाल साहब इन ते छा चवंदो, छाकाणि त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ त ख़ुदि जुडिशल रिफॉर्म्स जी बार बार ॻाल्हि कंदी आई आहे, पार्लियामेंट में वापसी बि थी आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, पोइ ही जेके कानून सां तालुक़ु रखनि था कानून जी फील्ड सां उहे त सम्झनि था कानून सां ख़ुशि आहिनि हूंदी, पाकिस्तान पीपल्स तहरीक इंसाफ़ छो महसूसु करे पई त हीउ हक़ में बहितर न थींदो? नाज़िया ॾिसो बुनियादी तरह खां जेको बि शरारत थिए पई हुकूमत जे तरफ़ां उहो उन वक़्त ते थिए पई त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको सुप्रीम कोर्ट आहे जेको पंहिंजो हिकिड़ो फ़ैसिलो ॾेई चुकी आहे उहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट थी चुको आहे, उन फ़ैसिले खे रद्द करे थी हुकूमत असीं कंहिं बि सूरत में चूंडनि न थिए ॾींदासीं, असांखे लेवल प्लेइंग फील्ड खपे, इमरान ख़ान खे जेल में विधो वञे, पार्टी PTI खे टोड़ियो वञे, नवाज़ शरीफ़ खे मुल्क में घुराए, इहे सभु हुननि जा मुतालबा आहिनि जेसि ताईं हू चवनि था। बल्कि इन हद ताईं त हलियो वियो आहे राना सनाउल्ला हाणे हू त चए थो या असीं रहंदासीं या इमरान ख़ान रहंदो, यानी कि हाणे इमरान ख़ान खे ओपनली मारण जूं धमकियूं पिण ॾेई रहिया आहिनि पर इलेक्शन खां लवाए रहिया आहिनि। हाणे सुवाल इहो आहे जॾहिं हिकिड़ो दफ़ो सुप्रीम कोर्ट उहो फ़ैसिलो करे चुकी आहे ऐं उन ते अमल थी चुको आहे त उन वक़्त ते ही जुडिशल रिफॉर्म्स या जजिस लाइ रिफॉर्म्स आणे उन हिकिड़े इलेक्शन खे रोकण जी कोशिश कनि था त इन जो मक़सदु इहो आहे त उन्हनि जी नियत ठीकु नाहे। ठीकु त बुलाल साहब स्ट्रेटेजी छा हूंदी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी, कीअं जेकॾहिं अवां सम्झो पिया त ही मामिलो ईअं थियण वञे पियो त कीअं रोकींदो? ॾिसो मूं सवेर बि तव्हांखे चयो त इहो जॾहिं बि इन्हनि ते इहो वक़्तु आयो आहे हुकूमत ते हिननि रोकी, छाकाणि त हीउ जेको बुनियादी तरह ही जो इतादी हुकूमत आहे उहो चाहे पीपल्स पार्टी जी हुजे, चाहे जेका आहे नून लीग जी हुजे, चाहे जेको इहो मार्शल जो दौर रहिया हुजनि, हिननि सभिनी गॾिजी मुल्क खे लुटियो फिरियो आहे, वारे सां लुटियो आहे। हिननि कॾहिं बि इहो न चाहियो आहे त मुल्क में कोई जमूदियत अचे, छाकाणि जो अवाम लाइ त हिननि खे न कुझु पहिरीं कयो आहे न कुझु करिणो आहे। असीं पहिरीं बि अदालत जो एतिराम कंदा हुआसीं, हाणे बि अदालत जो एतिराम कयूं था ऐं जेकॾहिं हुन जजिस जो फ़ैसिलो आयो आहे इहो इंटरनल कोर्ट्स जो मामिलो आहे, जेकॾहिं हू फ़ैसिलो कनि था ऐं जेकॾहिं हीअ हुकूमत जेकॾहिं पार्लियामेंट पहिरीं ॻाल्हि आहे जेकॾहिं पार्लियामेंट लेजिस्लेशन करणु चाहे थी त पार्लियामेंट जी बि लेजिटिमेसी हुजणु घुरिजे न। पार्लियामेंट में अधु ताया MNA यानी क़ौमी असेंबली नामुकमल आहे, अधु ताया मेंबर आहिनि ई कोन, उन ई वजह सां तव्हां ॾिसो त जेको नैब जे कानून में तरमीमूं थियूं उहो ऑलरेडी सुप्रीम कोर्ट में उन ते न सिर्फ़ु तरमीमूं थियूं, उनजे नतीजे में जेके हुकुमरान आहिनि उन्हनि जे 1100 अरब रुपयनि जा केस माफ़ थिया ऐं उनजे नतीजे में इमरान ख़ान खे अदालत में वञिणो पियो ऐं उहो केस बि अदालत में हलंदड़ आहे। असांजो यकीन आहे त असांखे जेकॾहिं हुकूमत जी नियत ठीकु हुजे हा त उहो ऐलान कंदा त असीं बिल्कुलु इलेक्शन 30 अप्रैल ते कराईंदासीं, इलेक्शन असीं पंहिंजे टाइम ते कराईंदासीं, लेकिन असीं जुडिशल रिफॉर्म्स कंदासीं, पोइ त ॻाल्हि त ठीकु हुई, पर जुडिशल रिफॉर्म्स या चीफ जस्टिस कया इख्तियारात महदूद करणु ऐं उहो सिर्फ़ु इन लाइ करणु त इलेक्शन जी राह में रुकावट विझणी आहे त इहो मैलाफाइड आहे। ऐं ज़मीन साहब तव्हांखे ॿुधाईंदो मैलाफाइड इंटेंशन सां को बि कमु थींदो उहो कानून जी
नज़र में जेको आहे उनजी का बि हैसियत न आहे। असांखे कोर्टुनि ते असांखे जजिस ते यकीन आहे ऐं इंशाअल्लाह तव्हां ॾिसंदव कोर्ट जो फ़ैसिलो ईंदो ऐं क़ाबिल अमल हूंदो। ऐं हाणे इहो अजीब मज़ाक़ आहे हिन मुल्क में, हिकिड़ो बेंच ठहियो, हाणे बेंचिस त माज़ी में ठहिया, इहो बेंच बि ठहियो, उन हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो। हाणे जेके चवंदा जेके जज उन फ़ैसिले में कोन वेठा उन जो फ़ैसिलो बि इन में काउंट करियो। हाणे इहो सुप्रीम कोर्ट जे जजिस खे जेको आहे इहो ॿुधाइण त तव्हां जेको सभु ग़लति था करियो, असीं बसि सभु ठीकु कयूं, माना हीअ जेके चोर करप्ट नाइल जिन मुल्क लुटिया, जिन जाइदादूं ठाहियूं, मिल्क तो ठाहियूं, पर लाल साहब ही मामलो इनिशिएट तो उता खां ही थियो आहे जेका ॻाल्हि ज़मीर साहब बि कई त ही ख़ुद उन बेंच में शामिल जजिस ही ॻाल्हि कनि पिया, ही का ऑपोजिट अवां जी पार्टी न पई करे। मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, हाणे सभु इदारा जेके आहिनि उहे तंज़ली जो शिकार आहिनि न, उहे पार्लियामेंट हुजे, ही पाकिस्तान जे जेको तव्हांजो सदर आहे उनजे हुकुम जे लाइ तयारु न आहिनि, अदालत जो हुकुम न पियो मञियो वञे, त हाणे इहो सॼी सूरत हाल आहे। इन सूरत में हाणे कंहिंखे बि माण्हू खे, के बि जज खे, के बि इन चोर लीडर खे इहो हक़ न आहे त हाणे को पाकिस्तान जी अवाम जो फ़ैसिलो करे। इहो फ़ैसिलो पाकिस्तान जी अवाम खे ॾियनि, इलेक्शन्स जो ऐलान कनि, पाकिस्तान जी अवाम फ़ैसिलो कंदी त केरु ठीकु आहे केरु ग़लति आहे, उहो अची लेजिस्लेशन करे ऐं उहो पार्लियामेंट में ठीकु। लाल साहब ज़मीर साहब जे अॻिते वधण खां अॻु हिन ॻाल्हि जो बि जवाबु ॾिजो अवां जो हाणे कंहिंखे हक़ न आहे, रुॻो पाकिस्तान जे अवाम जे अदालत में मामला वञणु घुरिजनि, पर इन जी कहिड़ी गारंटी आहे त जेके नतीजा अचनि था उहे मां क़बूले वठंदा। उन खां अॻु असीं मुख़्तलिफ़ मिसाल ॾिसी चुका आहियूं। अॼु अवां चओ था त पार्लियामेंट खे बि असीं नथा मञूं, पार्लियामेंट बि लेजिटिमेट न आहे हिन वक़्तु। अवां इहा ॻाल्हि पे कयो था त इलेक्शन कमीशन ते बि जेको अवां जो आहे त असीं एतबार कोन पिया कयूं इलेक्शन कमीशन ते बि, त हिन सूरत हाल में इलेक्शन थी बि वञे जेकॾहिं त नतीजनि खे क़बूलींदो न इन जी गारंटी केरु खणंदो? वजह ॾिसो, इन इलेक्शन कमीशन जे तहत कोई 37 जे क़रीब इलेक्शन्स थी चुका आहिनि गुज़िरियल 11 महीननि में। उन में 20 खां वधीक सूबाई इलेक्शन्स थिया आहिनि ऐं क़ौमी असेंबली जा इलेक्शन्स थिया आहिनि। असां उन एहतजाज में हूंदे असां उन अंडर प्रोटेस्ट उन्हनि में शामिल बि थिया आहियूं। उन कुझु इलेक्शन्स असां हारिया बि आहिनि, लेकिन 37 मां 30 इलेक्शन्स असां खटिया बि आहिनि ऐं उन्हनि इलेक्शन्स खे जेको आहे उन में दादी न थियणु ॾिनी पई। उन इलेक्शन में वोटनि जो जेको पहिरेदारी कई उहो वोटरनि ख़ुदि कई, पाकिस्तान जी अवाम कई। हाणे हू जेको आहे कंदा। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिन वक़्तु सम्झे थी त इहे सभु जेके स्टेटस को जूं जमायतूं, स्टेटस को जा इदारा, ही असीं ॾिसो इस्टेब्लिशमेंट खे हाणे हिकिड़ी जमायत कोन था हाणे छॾियो न। हाणे अॼु जेकॾहिं अख़बार में जेकॾहिं ख़बरूं छपियल आहिनि जेके पाण खे न्यूट्रल चवंदा हुआ, हू हुननि जी इंस्ट्रक्शन्स ते हाणे जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ नज़रियाती बि ठहे थी त हीअ सभु जमायतुनि जे तौर ते कमु कनि था। पर हाणे इहो फ़ैसिलो जेको आहे पाकिस्तान जी आवाम ॾे अचणु घुरिजे। हीअ हुकूमत इलिजिटिमेट आहे, इलीगल आहे, गैर क़ानूनी आहे, साज़िश वजूद में आई आहे। पाकिस्तान जी आवाम उनखे रद्द करे चुको आहे। हाणे हू जनरल इलेक्शन्स जो ऐलान कनि ऐं जे नथा कनि त जेको हू चवनि था जे आइन जे तहत असीं आया आहियूं त ओड़े आइन जे तहत त असां असेंबलियूं टोड़ियूं आहिनि, हुते इलेक्शन कराइनि। उन में वाज़े तौर ते आइन में लिखियलु आहे त 90 ॾींहंनि में इलेक्शन करायो। उनमें अगरि ऐं मगर जी कहिड़ी ॻाल्हि आहे? हाणे उन अगरि मगर खे त जेको आहे हर कोई जेको करण लाइ तयारु वेठो आहे डिफेंड, लेकिन पाकिस्तान जे आइन खे केरु डिफेंड करे न पियो, इहो मसइलो आहे। ठीकु लाल साहब, मुंहिंजो मौक़ो बची वियो। मुख़्तसिर ब्रेक नाज़रीन वठिणो आहे त इन खां पोइ ज़मीर साहब खां राय वठंदासीं ऐं कोशिशि कयूं था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो या मुस्लिम लीग नून जो मौक़े बि शामिलु कयूं। मुख़्तसिर ब्रेक, वापसि अचूं था जल्द। वेलकम बैक नाज़रीन, फिर ॿीहर तव्हांखे प्रोग्राम में भली कार त चयूं। ब्रेक खां अॻु लाल साहब जो मौक़े मां ॿुधो त मामला हाणे अवाम जे अदालत में वञणु घुरिजनि, उन खां सवाइ ॿियो को वे फॉरवर्ड न आहे। ज़मीर साहब, अर्ज़ु इहो आहे त अवाम जे अदालत खां पहिरियों जेके हीअ अदालती हींअर अहिड़ा फ़ैसिला ऐं अहिड़ी कंपोज़िशन अहिड़ी डेवलपमेंट्स थियूं आहिनि, पहिरियों उनखे असांखे ॾिसणो पवंदो। जेकॾहिं असीं क्लेम था कयूं त असीं जेको आहे लॉ अबाइडिंग सिटीज़न आहियूं त पोइ उन में असांजा इदारा बि त लॉ अबाइडिंग हुअणु खपनि। हाणे इहो आहे त तव्हां ॾिसो, जेकॾहिं तव्हांखे अॼु इहो थो लॻे त सुप्रीम कोर्ट खे तव्हां जेको आहे रेगुलराइज़ करण जे लाइ ऐं जेको आहे सो उनखे सही इम्प्रेशन में वठी हलण जे लाइ जेकॾहिं ॿियनि जजनि जी राय अचे थी जेके उहो ख़ुदि उनजो हिसो आहिनि, त पोइ उनजी अहमियत तमामु वधी थी पई वञे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ पटिशन आई छा जे लाइ? पटिशन आई त आया जेको आहे सो इन जेको फ़ैसिलो थियो आहे उन ते इहो अमल थिए ऐं उन जे तहत जेको इलेक्शन कमीशन जेको इहो फ़ैसिलो ॾिनो आहे त बाबा असीं इलेक्शन खे पोस्टपोन था कयूं, उन जे हिसाब सां हुननि अमल न कयो आहे, लिहाज़ा अमल थिए।
हाणे उन खां पहिरियों जेकॾहिं इन ते असीं कंहिं बि सियासी या ॿिए हवाले सां गुफ़्तगू पहिरियों इन खे सम्झणु खपे त मिथ ऑफ द बेंच छा आहे। आया इहो फ़ैसिलो जेको तव्हां चओ था इन ते अमल थियणु खपे ऐं जेका अॻिला चवनि था उन ते न थियणु खपे, त उन मिथ ऑफ द बेंच खे त पहिरियों क्लियर कयो न। हाणे जेकॾहिं मां मसनद ते वेठो आहियां ऐं मुंहिंजे ई मथां सुवालु आहे त पोइ मां ॿिए खे छा जस्टिस ट्रांसफ़र कंदुसि। त इन जे हिसाब सां त मुंहिंजो हिन वक़्तु इहो ई ख़्यालु आहे त इहे बाक़ी तमामु सियासी इशूज़ पिया हलंदा, को फ़ैसिलो कंहिंजे हक़ में ईंदो, कॾहिं कंहिंजे ख़िलाफ़ु वेंदो, पर जेकी हिकिड़ी जनरल माण्हू खे हिकिड़े असां बींग लॉ स्टूडेंट्स खे जेकी हिकिड़ी सुप्रीम कोर्ट मां जेकी उमेद आहे त उहा कंहिं बि क़िस्म जो सियासी इंतिज़ामी या ॿिए कंहिं जे मामले में इन्वॉल्व थियण खां पहिरियों पंहिंजी न्यूट्रलिटी खे रखे। उहो न्यूट्रलिटी जॾहिं असीं सम्झूं था त उहा शइ अॼु जजनि बि पाण वाज़ी कई आहे। ऐं मिथ ऑफ द बेंच खे सम्झण लाइ इहा शइ थियणु खपे त बाबा पहिरियों सुप्रीम कोर्ट इन शइ खे त वाज़ी करे त इहो फ़ैसिलो असांजो 4-3 सां आहे या 3-2 सां आहे। जेसि ताईं इहा शइ क्लियर नथी थिए तेसि ताईं असांजो मुंहिंजो ख़्यालु आहे कंहिं बि इन मामले खे अॻिते वधाइणु कंहिं सूदमंद न थींदो ऐं कारगर न थींदो। जी बसि एतिराम हिकिड़ो सुवालु आहे सुप्रीम कोर्ट खे हिकिड़े पासे रखी ज़मीर साहिब सां त जेको सूबाई असेंबली गवर्नर साहिबु तोड़े छॾी पंजाब जी या टुटी वई ऐं सदर या इलेक्शन कमीशन इन ते 90 ॾींहंनि में आइन मूजिबि इलेक्शन कराइण लाइ बाउंड आहे या न आहे, इलेक्शन उन ते 90 ॾींहंनि में थियणु घुरिजे या न घुरिजे, आइन छा थो चए तव्हांजे हिसाब साईं? इहो आहे त हाणे तव्हां सुवालु पंहिंजी जाइ ते सही आहे, पर हाणे जॾहिं इहा निगरान सेटअप ठही वेंदो आहे त निगरान सेटअप खां पोइ उहा इलेक्शन कमीशन जी जेकी ज़िमेदारी आहे उहा आइन जे तहत वञी थी पए गवर्नर्स खे। त उहो जेको आहे सो चवंदो हुनखे इलेक्शन कमीशन खे त तव्हां हेतिरे शेड्यूल में अकॉर्डिंग टू असांजी ही जेकी असेसमेंट ऐं जेकी असांजी सर्वे आहे या जेकी असांजी रिपोर्ट आहे त हिन में 90 ॾींहंनि जे अंदरि जेको करिणो आहे उहो कयो, ऐं जेकॾहिं हालात साज़गार न आहिनि त पोइ उहा शइ बि उन्हनि खे उहो ॿुधाईंदा। उहो गवर्नर साहिबान उन्हनि खे जेकॾहिं न ॾिनूं त मुंहिंजो ख़्यालु आहे उन में इलेक्शन कमीशन जो को अहिड़ो हिसो कोन थो ठहे। ही इलेक्शन कमीशन वारो जेको मामिलो सुप्रीम कोर्ट में आयो, सुप्रीम कोर्ट उन्हनि खे डायरेक्शन ॾिनियूं त तव्हां 90 ॾींहंनि जे अंदरि इलेक्शन करायो, पर वरी जॾहिं सुप्रीम कोर्ट जो उहो फ़ैसिलो आयो त उते इहा शइ हिकिड़ी थी वई त 90 ॾींहं त जेको आहे सो मुमकिन रहिया ई कोन्हनि, लिहाज़ा 90 ॾींहं वारो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट बि कोन थी मञे, छो जो जेके ॾींहं गुज़री चुका हुआ उन्हनि खे किथे काउंट कयो। जॾहिं पॉसिबल क्वेश्चन ऑफ पॉसिबिलिटी ईंदी आहे उते पोइ कंहिं क़िस्म जी बाउंडेशन या लिमिटेशन नथी अचे। ऐं आइन जो आर्टिकल 254 बि इहो थो चए त जेको बि फ़ैसिलो जेकी बि ॻाल्हि जेकी वक़्त ऐं हालतुनि जे हिसाब सां बाउंड न थी सघे उनखे डिले करे सघिजे थो। पर हाणे हिकिड़ो जुमिलो माना इन जो मक़सदु इलेक्शन कमीशन जेके पाकिस्तान जूं एजेंसीज़ आहिनि हुननि खे घुराए ऐं हुकूमत खे घुराए पुछियो त इलेक्शन करायूं, हुननि चयो त न करायो, असीं नथा सजेस्ट कयूं। माना आख़िरी फ़ैसिलो कंहिं कयो? पाकिस्तान जी सिक्योरिटी एजेंसीज़ कयो ऐं पाकिस्तान जी हुकूमत कयो। सो इलेक्शन कमीशन चाहे जेको चए, इहा हुकूमत जेको पंहिंजो जजिस वणे जेको फ़ैसिला कनि, पर अॼु बि फ़ैसिला उते थियनि था पिया जिते पाकिस्तान जी आवाम जी से नाहे। इन करे असीं चऊं था कि मौजूदा हुकूमत ऐं पाकिस्तान जा इदारा नवाब साहब भी मूंसां गॾु मौजूद आहिनि। लाल साहब, नवाब अली वसाण साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि, उहे पिणु मूंसां गॾु मौजूद आहिनि फ़ोन लाइन ते, उन्हनि जो बि मौक़े वठूं था। नवाब साहब तव्हांखे भलीकार चवां थी प्रोग्राम में लाल माली साहब मूंसां गॾु बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब ऐं कंवर दिलशाद साहब बि कुझु देरि लाइ मौजूदु हुआ। सूरत हाल जेका साम्हूं अचे पई हिन वक़्तु जेको काल्ह तफ़सीली फ़ैसिलो आयो आहे 2 जजिस जो सुप्रीम कोर्ट जे पाण वारा ते नोटिस वारे मामले ते, उनखां पोइ जेके ही मामला नज़र अचनि पिया, हाणे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेका ॻाल्हि करे पई त ही आइन मुताबिक़ 90 ॾींहंनि अंदरि इलेक्शन थियणु घुरिजनि, उन ते हुकूमत न पई चाहे ऐं हुकूमत लवाइण जे लाइ ही मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे पई। गॾोगॾु हू इहा ॻाल्हि बि कनि पिया त खेनि ख़दशो इहो आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि अंदरि को कानून आणे आला अदालत जा इख़्तियार महदूद करण जूं तयारियूं थियनि पियूं, छा चवंदो आहे? बिस्मिल्लाह, सभ खां पहिरियां ई मां इहो ई चवंदुसि त जेके बि पार्टियूं आहिनि ॿियनि जो सहारो छॾे ॾियनि, मुंहिंजे ख़्याल में पाण में वेही करे हिकिड़ी मीठा खे जमूरियत वारी ॻाल्हि करे अॻिते वधनि। अॼु टेबल टॉक तॾहिं थींदी आहे जॾहिं पार्टियूं मुतफ़िक़ हूंदियूं आहिनि ऐं हिक पेज ते हूंदियूं आहिनि ऐं इलेक्शन बि उन तरह ईज़ी थींदी आहे। हिन दफ़े
तव्हां ॾिसो त इलेक्शन जेकॾहिं असीं करायूं बि था त जेकॾहिं को पार्टी नथी खटे त उहो उनखे इहो ई एतिराज़ हूंदो शायदि हिननि मूंखे करे हारायो आहे, मुंहिंजी शायदि एॾी अक्सियत हुई ऐं मूं न खटियो ऐं मूंखे हारायो वियो। त उनजे करे असां सभिनी पार्टियुनि खे हिकु टेबल ते वेहणो पवंदो ऐं हिकु टेबल ते वेही करे जेके बि कानूनी पेजिस जूं आहिनि उन्हनि खे दुरुस्त करणो पवंदो ऐं इहे बॉयलॉस जेके बि आहिनि अॻिते पोइते उन्हनि खे करे असेंबली मां पास करणा पवंदा, उन ते असांखे मुताबिक़ थियणो पवंदो। असांखे घुरिजे त 1973 जे आइन तहत असीं सभु गॾिजी करे हिन मुल्क खे, हिन पाकिस्तान खे, हितां जे माण्हुनि खे, हितां जे शहरनि खे जेकॾहिं मज़बूत करणो आहे, हिकु आवाज़ जो करणो आहे त मुंहिंजे ख़्याल में सभ खां वॾी इहा ई आहे त असांखे हिकु थियणो पवंदो ऐं हिकु सम्झणो पवंदो। ऐं हिन वक़्तु ज़रूरत आहे हिन मुल्क खे जेकी मईशत, तव्हांखे पाण ख़बर आहे त मईशत जी हालत छा आहे, मुल्क जी हालत छा आहे, मुल्क कहिड़े चौराहे ते अची बीठो आहे, त उन में असां सभिनी खे घुरिजे त असीं हिकु प्लेटफॉर्म ते वेही करे, मुल्क आहे त असीं सभु आहियूं ऐं पाकिस्तान में वेही असीं पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं ऐं पाकिस्तान मज़बूत आहे त असीं मज़बूत आहियूं। जेकॾहिं पाकिस्तान खे थोरी बि तकलीफ़ आहे त असां सभिनी खे तकलीफ़ आहे, चाहे कहिड़े बि इदारे सां कोई मुंसलिक छो न हुजे, त असांखे उहा ई ॻाल्हि करणी पवंदी। मोहतरमा हेॾनि क़ुर्बानी जे बावजूदि, हेॾनि जेलनि जे बावजूदि, आसिफ अली ज़रदारी साहिबु हेॾनि जेलनि जे बावजूदि टेबल टॉक कई, मीसा खे जमहूरियत क़ाइमु करे उहो वेही हिकु टेबल ते वेही सभिनी पार्टियुनि मुताबिक़ थी उनखे अॻिते वधायो। त मुंहिंजे चवण जो मतिलबु त असां सभिनी खे जंहिंखे बि कोई ख़दशो आहे त उहो छो थो ॾिजे, छो थो लाराए, ॿिए जो सहारो छो पिया वठनि। जेकॾहिं हिननि खे आहे त हिकु टेबल ते वेही जेकॾहिं 4 पार्टियूं 5 पार्टियूं 20 पार्टियूं जेके बि आहिनि उन में वेही करे डायलॉग ते ऐं मुल्क लाइ, मुल्क जे पाकिस्तान लाइ, पाकिस्तान जे माण्हुनि लाइ असांखे हिकु थियणो पवंदो। पर नवाब साहब हिते कुझु कंफ्यूजन नज़र अचे पई। अवां जेका ॻाल्हि कई त हिकु थी करे टेबल टॉक करणी पवंदी। अॼु ऐवान अंदरि वज़ीर आज़म साहिबु ॻाल्हायो आहे, उन्हनि ॾाढो कैटेगोरिकली इहा ॻाल्हि कई आहे त हाणे ख़ान साहब सां का ॻाल्हि न थींदी जेसिताईं हू माफ़ी नथा वठनि। पंहिंजे मुख़्तलिफ़ उन्हनि शयूं बि ॻणायूं आहिनि त उन्हनि शयुनि जी जेकॾहिं हू माफ़ी न वठंदा, जेका अदलिया ख़िलाफ़ु या क़ौमी इदारनि ख़िलाफ़ु जेके मुहिम हलाई वई, उन खां सवाइ ॻाल्हि न थींदी। उन खां अॻु जेको घरू वज़ीर जो बयानु साम्हूं आयो आहे, उन बयान में बि इहा ॻाल्हि वाज़े कई वई आहे त या त हू रहंदा या असीं रहंदा, कंहिं हिक खे माइनस थियणो आहे। उन्हनि इहा ॻाल्हि बि कई आहे त मामला पॉइंट ऑफ नो रिटर्न खां तमामु अॻियां वधी चुका आहिनि। त को हुकूमती जेको इताद आहे उन में का कंफ्यूजन मौजूदु आहे छा? अवां गॾु वेहण जी ॻाल्हि कयो पिया, हू चवनि पिया त मामला अॻियां निकिरी विया आहिनि। नाजिया कंफ्यूजन कोई कोन्हे। कंफ्यूजन ही पिया पैदा कनि, कॾहिं जलसा पिया कनि, कॾहिं रैलियूं पिया कनि, कॾहिं एहतजाज पिया कनि, कॾहिं ड्रामा पिया कनि, कॾहिं गिरफ़्तारी जो बहानो करे, कॾहिं अंदरि टेररिस्ट वटि वेहनि पिया, कॾहिं छापियो थिए, कॾहिं छापियो थिए। जॾहिं सिंध मां कोई थिए थो त सिंध जे ऊपर अफरा तफरी जो आलम थिए थो, ऐं जेकॾहिं ॿिए सूबे जो कंहिंजो थिए थो त उनखे गुलनि जा हार पाराया था वञनि। इहो कानून कोन हलंदो। हाणे कानून हूंदो पाकिस्तानी कहिड़ो बि किथां जो बि सभिनी लाइ कानून बराबरी जे बुनियाद ते हलंदो। हाणे ईअं न आहे त ही वॾो भाउ आहे, मोटो भाउ आहे, उनजो कानून वधीक हलंदो ऐं ॿियो ग़रीब भाउ आहे, समाट आहे, उनजो न हलंदो। कानून बराबरी जे बुनियाद ते हलंदो ऐं उहो हलणु घुरिजे। जॾहिं सिंध मां हेॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं थी सघनि थियूं, शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे लटकाए वियो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टे खे बम सां उड़ायो वियो, गोलियुनि सां उड़ायो वियो, आसिफ अली ज़रदारी साहिब खे 10 साल जेल विधो वियो। आया इहा कहिड़ी मजबूरी आहे? रुगो ज़्यादतियूं सभु सिंध सां पियूं थियनि ऐं ॿिया जेको आहे सो मखण माखियूं पिया खाइनि। इहो ईअं कोन हलंदो। ऐं ज़्यादतियूं इहे सिंध सां हाणे घणी थियूं, हाणे असीं कोन बर्दाश्त कंदासीं। इहे पाणी हद खां गुज़री चुको ऐं असीं वरी बि चाहियूं था, असीं जमहूरी पार्टी ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको कानून ॾिनो, आइन ॾिनो, असीं उन तहत वरी बि इलेक्शनूं चाहियूं था त इलेक्शनूं थियणु घुरिजनि, उन तहत ई सभु कुझु थियणु। बाक़ी असीं इहो कोन चाहींदासीं कोई चाहे त असांखे कोई हिकिड़ो माण्हू हिकिड़ी धुर असांखे सपोर्ट करे त असां इलेक्शन लड़ंदासीं ऐं जल्दी ऐलान थिए, इहो कोन थींदो। कानून सभिनी लाइ हुजणु घुरिजे, अदलिया सभिनी लाइ हुजणु घुरिजे, एहतिसाब सभिनी लाइ हुजणु घुरिजे।
हर उहो मुआज़ हर कंहिं जे लाइ हुजणु घुरिजे। इहो न त रुॻो पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हुजणु घुरिजे। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हाणे चीको कोन खयो आहे, असीं चीको कोन खयो आहे हर इन्हनि जो जेको आहे सो हीअ असां सां लड़नि पिया, असांखे शहीद बि कनि ऐं उन खां पोइ बि हीअ चवनि त जेको आहे सो असीं ईअं न चाहींदासीं। हाणे ॾिसो वक़्तु अची वियो आहे त असीं वरी बि चाहियूं था त जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे आइन तहत इलेक्शन थियणु घुरिजनि। जेको खटे उहो सिकंदर, जेको न खटे उहो ॿियो जेको आहे सो उन में हाणे जेकॾहिं हीअ चाहींदा या अॻे दफ़े वांगुरु जेकी इलेक्शन थी त असांखे जंहिं खटायो उहे ई परेशान आहिनि, जंहिं हिननि खे रिज़ल्ट ॾिनो उहे ई परेशान आहिनि, अञा बि उहे परेशान आहिनि त असां इहो असांखो छा कयूं। सो मसइलो इहो आहे त जंहिं हर कंहिंखे पंहिंजे हुदूद में रहणो पवंदो, हर कंहिंखे हुदूद में रही करे फ़ैसिला अहिड़ा करणा पवंदा जेको क़ौम ऐं मफ़ाद ऐं पाकिस्तान लाइ, जेकॾहिं पाकिस्तान लाइ असांखे फ़ैसिला हाणे वक़्तु अची वियो आहे असांखे करणु घुरिजनि। असीं चाहियूं था त इहे फ़ैसिला थियनि, अहिड़ा फ़ैसिला थियनि जो दुनिया ते जेको दुनिया असांखे जेको हिननि सियासतदान जेको इमरान ख़ान जहिड़े माण्हूअ पाकिस्तानी सियासत खे गंदो कयो आहे, पाकिस्तानी लीडरनि खे गंदो कयो आहे, हर लिहाज़ खां हुन जेकी बदतमीज़ी इस्तेमालु कई आहे, जेको दुनिया में इमेज ख़राबु वियो आहे। दुनिया अॼुकल्ह उहा ॾेखारे थी असीं पाकिस्तान खे इनजे करे त हुननि अहिड़ो जेको बदतमीज़ी अहिड़ो कुझु न जेको ॻाल्हायो पॉइंट अची वियो मां ॼाणायो पिया त हाणे ठीकु आहे वक़्तु आयो आहे, पर असीं हिन वक़्तु बि अवां जेका ॻाल्हि कई त चाहियूं था त टेबल टॉक ज़रिए मामला अॻियां वधनि ऐं कानून साज़ी जो बि ज़िक्र कयो त उन्हनि कानूनी पेचीदगियुनि खे ख़तमु करणो पवंदो। वरी बि असां पाकिस्तान पीपल्स पार्टी इन अमल जो भरपूर अदा कंदी, किरदारु अदा कंदी त वेही करे ही डायलॉग कनि। जेकॾहिं अॼु शहबाज जे असेंबली में ॻाल्हि कई आहे त वरी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सभिनी पार्टियुनि खे गॾाए सघे थी, अॻिते आणे सघे थी, विहारे सघे थी हिकु टेबल ते। उहो बशर्ते के कोई कंहिंखे सम्झ अचे, कंहिंखे अकुल अचे, इन में ॿी धुर कोई फ़ाइदो वठी सघे थी। उहे ही अकुल जा अंधा नथा सम्झनि, उहो वक़्तु अचण ते तव्हांखे पाण ठीकु नवाज़ साहब लाल साहब मौजूद ई आहिनि। लाल साहब का टी धुर बि फ़ाइदो वठी सघे थी, कुझु ॿियो बि थी सघे थो जेकॾहिं हिकु भेरो ॿीहर पीपल्स पार्टी भरपूर किरदारु अदा करण लाइ तयारु आहे, छा चवंदो? न ॾिसो लाल साहब जो जवाब था ॿुधूं, लाल साहब जो जवाब था ॿुधूं, मुंहिंजो पॉइंट अची वियो, लाल साहब जो जवाब था ॿुधूं। जी लाल साहब। तव्हां बिल्कुलु मुनासिबु ॻाल्हि कई। जेको हुकूमती इताद आहे इन में कंफ्यूजन तमामु घणी आहे। तव्हांखे यादि हूंदो हिकु हफ़्तो पहिरीं शहबाज शरीफ़ इहा ॻाल्हि कई प्राइम मिनिस्टर त ॻाल्हियुनि ज़रिए मुल्क खे अॻियां वठी वञिणो आहे ऐं कंहिं का बि हिकु पार्टी अॻियां नथी वठी वञी सघे ऐं मज़ाक़ात थियणु घुरिजनि, ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। उन जे वेरी सेकेंड डे फवाद चौधरी चयो तव्हां पंहिंजी जाइ जो ऐं टाइम जो ॾियो, पाकिस्तान तरीक़े सां ॻाल्हि करण लाइ तयारु आहे। बाद में हिकिड़ो सिविल सोसाइटी जो ग्रुप इमरान ख़ान खां मिलियो ऐं हुन चयो त हिकिड़ी APC थियणु घुरिजे, उन में ताम शामिलु हुजो, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ बि शामिलु हुजे ऐं हू मुल्क खे इन धोबड़ मां कढे ऐं हिकिड़ो इलेक्शन जो जेको आहे टाइम फ्रेम उन में तय कयो वञे। इमरान ख़ान उन ते बि एग्री कयो। पर वेरी नेक्स्ट डे तव्हां ॾिठो त जेका मरियम नवाज़ साहिबा आहे उन पीपल्स पार्टी, उन शहबाज शरीफ़, उन PDM इन्हनि खे का शइ न सम्झंदे इन्हनि खे जो आहे हिननि जे आइडिया खे रद्द करे छॾियो। उन खां पोइ बाद में हिन जो टोन तब्दील थी वियो। नवाब साहब बिल्कुलु ठीकु ॻाल्हि करे थो पियो। पीपल्स पार्टी सां माज़ी में तमामु घणियूं ज़्यादतियूं थियूं। बेनज़ीर भुट्टो साहिबा क़तल थी, पर जिन खे क़ातिल चयो हुननि सां गॾिजी वरी हिननि हुकूमत बि ठाहे छॾी। ऐं जेका नवाज़ शरीफ़ बेनज़ीर साहिबा सां जेके ज़्यादतियूं कयूं, आसिफ़ ज़रदारी सां ज़्यादतियूं कयूं, जहिड़े नमूने इन्हनि ते केसिस कया, जहिड़े नमूने आसिफ़ ज़रदारी जी ज़बान खे कटियो वियो, जहिड़े तरीक़े सां मोहतरमा जी हिननि किरदारु कुशी कई ऐं जहिड़े नमूने सां मोहतरमा जे ख़िलाफ़ु जेको हिननि हिकिड़ा कूड़ा फोटो ऐं पम्फलेट बि उछलाया त उहो त पाकिस्तान जी सिंध जी आवाम बदिलो वठंदो। पर हींअर बि हुननि जी हंज में वेठी आहे पीपल्स पार्टी, इक़्तिदार लाइ ही सभु कुझु कुर्बान करण लाइ तयारु थी। ठीकु लाल साहब, अव्हांखे इंटरप्ट कंदसि छो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थी वियो आहे, पर बहरहाल मुंहिंजो पॉइंट असां वटि अची वियो आहे। मुंहिंजी वरी महिरबानी, मां हिन प्रोग्राम लाइ जो वक़्तु कढियो। नवाब वसाण साहब, बैरिस्टर ज़मीर हुसैन साहब, मुंहिंजी वरी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू मां ॿुधी पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे असां मुलाक़ात कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।